सिखो सिखाई में भली कर दोस्तों पाण यूनिट 1 के मुकम्मल करे छॾियो जंहिंजो नालो हो प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस। उन में पाण हिकिड़ो रीडिंग टेक्स्ट पढ़ियोसीं विजिट टू द पार्क, सफ़ाई के बारे में हो। ज़ाहिर है त सफ़ाई के बारे में पाण शुरू खां ई पढ़ंदा आहियूं ऐं ॿुधंदा बि आहियूं। सफ़ाई असां सभिनी खे वणे बि थी, पर एतिरे पढ़ण ऐं ॿुधण जे बावजूद बि पंहिंजे आस पास गंद केतिरो फैलियो पियो आहे। उनजो सबबु छा आहे? हिनजो सबबु हरगिज़ इहो कोन्हे त असांखे सफ़ाई नथी वणे, असांखे बिल्कुलु वणे थी, पर ॿ सबब आहिनि जेके असांखे ही यूनिट ॿुधाए थो। आ विजिट टू द पार्क वारे टेक्स्ट में हिकिड़ो इहो, why shouldn't I? Everyone else wants to stay around here. हमज़ा चवे थो हिकिड़ो आउं छो त हर कोई ईअं थो करे त पोइ मूंखे कहिड़ो लाचार आहे। मक़सदु असां इहो सोचे छॾियो आहे त बसि सभई ईअं था कनि, पोइ आउं छो। ऐं ॿियो त चए थो त throwing a single wrapper will not make any difference. सिर्फ़ु हिकिड़े कागर सां कुझु कोन थियो, यानी जेकॾहिं सभु इहे कनि था ऐं आउं हिकिड़ो जेकॾहिं न कंदुसि त इन सां छा थियो? इन सां कुझु ई कोन थियो। त शागिर्द सां असांखे इहा ॻाल्हि विसारणी पवंदी। जेकॾहिं अॼु खां हज़ारे साल पहिरियों इंसान गारनि में रहंदा ऐं उहे हज़ारे साल उते रहिया हुआ, उहे एसि ताईं रहंदा आया जेसि ताईं उहे सभु इहो ई सोचींदा रहिया त बसि सभु ईअं था रहनि, सभु इन्हनि ई घरनि में रहनि था, तॾहिं असांजा अबा ॾाॾा ईअं कंदा आहिनि त ज़ाहिर आहे त उहे घरनि में ई रहंदा। पर न, कंहिं सोचियो त असां घरनि मां निकिरी तारनि ताईं बि पहुची सघूं था, ऐं पोइ ग़ारनि खां तारनि ताईं जो ही सफ़र उन्हनि माण्हुनि कयो आहे जिन इहो सोचियो त ईअं न जीअं सभु कनि था, असांखे कुझु नओं करिणो आहे, असांखे नवां गस ठाहिणा आहे, असांखे अॻिते वधिणो आहे, असांखे आसानी करणी आहे, असांखे हुस्न ऐं ख़ूबसूरतीअ खे प्रोमोट करिणो आहे। त ॾिसो अॼु असां शानदार महलनि में घरनि में रहूं था। हज़ारे साल अॻे माण्हू पन ॿुधंदा हुआ, जेकॾहिं अॼु ताईं माण्हू उहो ई सोचींदा रहनि हा त सभई ईअं था पन ॿुधनि, सभु जो ईअं कनि था, त पोइ असां अॼु क़िस्मे क़िस्मे लिबास ऐं नित नवां लिबास न हुजनि, असांजा मुख़्तलिफ़ कल्चर न हुजनि। ही लिबास हो हुस्न, ही ख़ूबसूरती ही उन्हनि माण्हुनि जी आहे जिन चयो त न, ईअं न आहे त जीअं अबा ॾाॾा कंदा आहिनि, या हिकिड़ो आउं जेकॾहिं अॻिते वधाईंदुसि त छा थींदो? न, इन्हनि तब्दीली आंदी आहे उन्हनि माण्हुनि जिन पाण खे सभिनी सां नाहे मिलायो, जिन पंहिंजे ज़हन खे आज़ादु कयो, जिन सोचियो आहे, जिन तय कयो आहे त असांखे कुझु करिणो आहे। त दोस्तों, सफ़र पहिरीं असांखे इहा ॻाल्हि विसारणी पवंदी। हर कंहिं में शुमार न थियो, जीअं दुनिया करे पई उनखे दुरुस्त न सम्झो, पंहिंजी अख सां ॾिसो त छा सही आहे छा ग़लति आहे, ऐं पंहिंजे पाण खां शुरूआत कयो। ईअं न सोचो त हिकिड़ो आउं कंदुसि या न कंदुसि त छा थींदो। पंहिंजी ज़िंदगीअ जे हर शोबे में, पढ़ाई में ॾिसो, आउं त हीअं चवंदुसि त पंहिंजे मुंहुं वेही हिकिड़ो पनो खणो, उन में हिकिड़े सुठे ॿार जो, हिकिड़ो सुठो शागिर्द मिसाली कहिड़ो हुजणु घुरिजे, उनजो समूरियूं ख़ूबियूं लिखो त उन में हीअ शइ हुजणु घुरिजे, हीअ शइ हुजणु घुरिजे, उहो मतिलबु पढ़ियलु लिखियलु लॻणु घुरिजे, उहो फर्माबरदार हुजे, उहो उन वटि टाइम हुजे, टाइम जी पाबंदी कंदो हुजे, पंहिंजे वक़्त जी मनसूबाबंदी हुजे उन वटि,
ऐं पंहिंजी ख़र्ची मां बि बचाईंदो हुजे, उहो पढ़ंदो बि हुजे, खेॾंदो बि हुजे ऐं मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कंदो हुजे, के नयूं शयूं सोचींदो हुजे, पंहिंजे पाण सां वेहंदो हुजे। त मक़सदु इहे सभु लिखो। मुमकिन आहे आउं जेको ॿुधायां पियो हिन खां वधीक तव्हांजे ज़हन में ईंदी, उहे सभु लिखो तरतीब ॾेई नंबर सां तव्हां लिखी छॾियो। अच्छा, लिखण खां पोइ इहो ॼाणे वठो त उहो मिसाली शागिर्द, उहो सुठो शागिर्द तव्हांजे अंदरि मौजूदु आहे। हाणे बसि तव्हांखे दरियाफ़्त करणो आहे। हाणे सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजे पाण में लिकल उन सुठे मिसाली शागिर्द खे ज़ाहिर करणो आहे। उहो कीअं कंदा? जेके तव्हां ख़ूबियूं लिखियूं आहिनि उन्हनि मां जेके बि आसान लॻनि आहिस्ते आहिस्ते करे पंहिंजे पाण में, पंहिंजे किरदार में आणींदा वञो। ॾिसो छा थी सघे, काइनात तमामु ख़ूबसूरत आहे। वण टिण ॿूटा, जबल, नदियूं, बरसाति जो हेठि किरण, ककरनि जो हवा में उॾामण, पखियुनि जो उॾामण, उन्हनि जूं ॿोलियूं, इहे सभु तव्हांखे वणंदियूं। हा, मुमकिन आहे के शयूं न बि वणंदियूं हुजनि, मुमकिन आहे तव्हांखे न वणंदी हुजे। ॾिसो, इहे ठाहिण वारे ठाहे छॾे, पर आउं इहो चवां थो त जेकॾहिं तव्हांजे अख़्तियार में हुजे त तव्हां ठाहियो, हिकिड़ी दुनिया ठाहियो, त तव्हां कहिड़ी ठाहियो? जेकॾहिं आउं पाण सोचां, जेकॾहिं मुंहिंजे अख़्तियार में हुजे, मुमकिन आहे त आउं वणनि जा पन ॻाढ़ा ठाहियां। मुमकिन आहे त आउं जबल कपाह जा ठाहियां। मुमकिन आहे त आउं आसमान मां किरंदड़ बरसाति जूं फुड़ियूं रबड़ वांगुरु ठाहियां हा, बॉल वांगुरु हेठि किरनि हा, वरी मथे थियनि हा, वरी ईअं कनि हा त वधीक मूंखे वणनि हा। या मुमकिन आहे त आउं आसमान जो रंग को ॿियो ठाहियां। यानी अहिड़े नमूने सां मुमकिन आहे त आसमान जा सितारा जेके राति जो हिकु जाइ ते बीठा हूंदा आहिनि, मूंखे नथा वणनि। आउं चवां था जी मच्छियूं पाणी में तरंदियूं आहिनि, हेॾा होॾा, आउं इन्हनि जी जिंद में अञा बि इज़ाफ़ो करियां, हीअ मूवमेंट कंदा रहनि ऐं ट्विंकलिंग कंदा रहनि, चमकंदा रहनि, तिरवरा ॾींदा रहनि। शायदि आउं इहे करियां, या मुमकिन आहे तव्हां अञा बि इन खां वधीक पंहिंजी तसवुराती काइनात ठाहियो। पर मक़सदु ॻाल्हि आउं हीअ चवां थो त तव्हां जेके ॻोठड़ा ॿार आहिनि, जॾहिं तव्हां मिटीअ जो रांदीको ठाहियो हूंदो, पहिरीं ठाहियो हो, या हींअर बि वञी तव्हां थोरी मिटी गप खे गॾु करे तव्हां को बि ठाहियो, त तव्हां उन रांदीके खे ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत ठाहींदा। तव्हांखे जेकॾहिं असां ड्राइंग जो पेपर ॾियूं था ऐं चऊं था पंहिंजी मर्ज़ी सां का शइ ठाहियो, त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां उनखे भरपूर नमूने ख़ूबसूरत ठाहिण जी कोशिशि कयो। एतिरे क़दुरु जो तव्हां रोज़ाने सुबुह सवेर ज़ाहिर आहे आईनो ॾिसो था, तॾहिं बि खणी ॾियो था, पंहिंजे पाण खे तयारु करियो था। पाण सभई ईअं कंदा आहियूं, पाण खे ख़ूबसूरती वणे थी, सलीक़ो हुस्न पाण सभिनी खे वणे थो। पर आउं चवां थो त ॾिसो, हिकिड़ो त हीउ चहिरो आहे जेको पाण खे, जिते पंहिंजो अख़्तियार आहे, पाण सिर्फ़ु हिनखे धोई सघूं था, कंहिं एंगल खां हिनखे ख़ूबसूरत अञा बि करे सघूं था, पर हिन जे नक्शो निगार में पाण खां तब्दीली नथा करे सघूं। पर आउं चवां थो त जेकॾहिं तव्हांजे अख़्तियार में हुजे हा अहिड़ो चहिरो ठाहिण, हर माण्हू जे अख़्तियार में हुजे हा, हू पंहिंजो चहिरो हुनखे जहिड़ो वणे ठाहे, त तव्हां पाण सम्झो था त पाण सभई एतिरो त पाण खे ख़ूबसूरत ठाहियूं हा, जो अहिड़ो को ॿियो ख़ूबसूरत हुजे ई न। हा, पर आउं तव्हांखे ॿुधायां जेका कम वारी ॻाल्हि सा ही त हिन चहिरे ते को अख़्तियार कोन्हे पाण खे, पर हिकिड़ो चहिरो अहिड़ो आहे जिते पंहिंजो अख़्तियार आहे, जेको पाण वाक़ई बि पंहिंजो ठाहे सघूं था। ऐं हीउ चहिरो ही घणी देरि रहंदो कोन,
कंहिं वक़्तु ही मिटी में मिली मिठी थी हिनखे फना आहे पर उहो चहिरो जंहिं ते पंहिंजो अख़्तियार आहे जेको पाण पंहिंजी मर्ज़ी सां ठाहे सघूं था उहो मिटी में मिली मिटी न आहे थियणो उहो सदाईं रहणो आहे उहो आहे तव्हांजो किरदारु उनखे ख़ूबसूरत करियो उहो चहिरो ख़ूबसूरत करियो उहो पंहिंजे अमलनि जे ज़रिए थींदो जेके शयूं पाण किताबनि में पढ़ूं था गौर फ़िक्र करियूं था सोचूं था उन्हनि ते अमल करण सां पंहिंजो किरदारु ठहंदो जेको सदाईं किताब पढ़ी छॾणु ऐं टेस्ट पास करे छॾणु ऐं मार्क सुठो खणणु हीअ किताब जो तमामु हिकिड़ो न जहिड़ो आउटपुट आहे किताब उहो जेको असांखे तब्दील करे त हिनखे तब्दीली जे लाइ इस्तेमालु करियो ऐं पंहिंजे पाण खे हर कंहिं सां न मिलायो पंहिंजो पाण खे उन्हनि सां मिलायो जिन दुनिया खे पंहिंजी अख सां ॾिठो जिन दुनिया खे तब्दील कयो जिन ईअं न चयो त हिकिड़े मुंहिंजे करण सां छा थींदो या हर कोई ईअं करे थो न ईअं करणु ईअं सोचणु त हक़ीक़त ज़िंदगीअ खे ब्रेक हणणु पंहिंजो पाण खे ॾांहुं विझणु नवां घस ठाहिण जे लाइ आसानियूं पैदा करण जे लाइ वसो खे तख़लीक़ करण जे लाइ तस्कीर करण जे लाइ पंहिंजे पाण खे तब्दील करणो पवंदो मोहनजोदड़ो अॼु खां 5000 साल 1922 में सर जॉन मार्शल हिनखे खोटे ज़ाहिर कयो न त इन खां पहिरीं हज़ारे सालनि ताईं असांजा माण्हू हिनखे लताड़े हलिया वेंदा हुआ पर आउं तव्हांखे ॿुधायां थो पाण मोहन जे दड़े में सुभाणे हर इंसान हर शागिर्द जो मन मोहन जो दड़ो आहे उनजे अंदरि त कोड़े खज़ाना लिखियल जेसि ताईं तव्हां सर जॉन मार्शल थी पंहिंजो पाण खे तस्खीर न कंदो उन्हनि जी खोटाई न कंदो त बसि दुनिया ईअं ई तव्हांखे लताड़ी न कंदी बल्कि तव्हां पाण लताड़े हलिया वेंदो तव्हांखे ख़बर न पवंदी रियल में तव्हां में घणो कुझु आहे पंहिंजो पाण खे ॻोल्हियो खोलियो ऐं दुनिया जे अॻियां ज़ाहिर